अमरीकी कांग्रेस में मंजूर कयल ठहराव के पाकिस्तान रद्द करे छॾियो। क़ौमी असम्बली में जवाबी ठहराव आणण जो ऐलान। परॾेही वज़ीर इसहाक डार जो चवणु आहे त अमरीकी ठहराव जे मुक़ाबले में ज़रूर करारदाद आणींदासीं। असां नोटिस वरितो आहे, ठहराव जो मसवदो तैयार आहे, सभिनी सां शेयर कंदासीं। पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में कंहिं मुल्क खे मुदाख़लत जी इजाज़त नाहे। परॾेही खाते ठहराव ते बिना देर रद्द अमल ॾिनो। पाकिस्तान अमरीका सां तामीरी ॻाल्हि ॿोल जो ख़्वाहिशमंद आहे। असांखे पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी ऐं यकजहतीअ जो मुज़ाहिरो करणो आहे। क़ौमी असम्बली जे इजलास में ख़िताब दौरान इसहाक डार चयो त ग़ज़ा में इसराइली जारियत जी जेतिरी मज़म्मत कजे असां कई, कंहिं मुल्क न कई। ग़ज़ा ते पंहिंजी वाज़ेह पोज़ीशन ॾिनी, इसराइल जो नालो वठी मज़म्मत कई। सोशल मीडिया तां इस्लामोफोबिया मवाद हटाइण लाइ OIC फोरम ते आवाज़ उथारियो। अमरीकी कांग्रेस पाकिस्तान में आम चूंडुनि जी जांच जो मुतालबो करे छॾियो। अमरीकी कांग्रेस 7 जे मुक़ाबले में 368 वोटनि सां करारदाद मंज़ूर करे वरिती। 8 फरवरी ते थियल इलेक्शन में मुदाख़लत ऐं बेज़ाब्तगियुनि जे दावाउनि जी आज़ाद ऐं अणधूरी जांच कई वञे। अमरीकी कांग्रेस जे ठहराव में चयो वियो आहे त पाकिस्तान में अवाम खे जमहूरी अमल में शिरकत खां रोकण जी मज़म्मत कजे थी। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त अमरीकी कांग्रेस जी करारदाद पाकिस्तान में सियासी सूरत-ए-हाल ऐं चूंड अमल खां अणपूरी वाक़फ़ियत जो नतीजो आहे। पाकिस्तान पंहिंजी क़ौम मफ़ाद में कानून जी हुक्मरानी ते अमल कंदो आहे। अहिड़ा ठहराव न तामीरी न वरी बामक़सद आहिनि। उमीद त कांग्रेस पाक अमरीका लगापनि खे मज़बूत बणाइण में किरदारु निभाईंदी। सिंध जो अवाम पीपल्स पार्टी मां ख़ुशि आहे। चूंडनि में अक्सरियत सां कामयाबी माणी। असांखे अवाम लाइ अञा बि वधीक कमु करणो आहे। मुख़ालिफ़ धुर असेंबली में 42 कलाक तक़रीरूं कयूं। ॿी कंहिं असेंबली में बजट ते एतिरो बहस न थियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब। संदसि चवणु आहे त सिंध जी तरक़ियाती बजट 959 अरब रुपया आहे। पंजाब जी बजट असां खां वधीक हुजण बावजूदि तरक़ियाती बजट 842 अरब आहे। इलेक्शन कमीशन असां जूं स्कीमूं बंदि कयूं हुयूं। स्कीमूं बंदि न थियनि हा त तरक़ियाती बजट 530 बदिरां 580 अरब रुपया थी सघे पई। इलेक्शन कमीशन पंजाब में तरक़ियाती स्कीमूं बंदि न कयूं हुयूं। सिंध में सभ खां वॾियुनि स्कीमुनि जा मनसूबा थी चुका आहिनि। थर में एयरपोर्ट ठाहियो, रोड ऐं बहितरीन पुलूं तयार कयूं आहिनि। असां थर में सोशल सेक्टर खे बहितर बणायो आहे। थर में टेक्निकल एजुकेशन सां गॾु अस्पतालुनि जे मनसूबनि ते कमु हली रहियो आहे। सिंध असेंबली जे इजलास में बजट ते बहस हलंदड़ ऑपोज़िशन लीडर अली ख़ुर्शीदी जी हुकूमत ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त सिंध जे सभिनी वॾनि शहरनि में पाणीअ जो मसइलो आहे। कराची शहर खे पूरो पाणी नथो मिले। शहर जी आबादी वधंदी पई वञे। K4 मनसूबो वॾे अरसे खां ॿुधूं पिया पर को नतीजो नज़र नथो अचे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त केतिरा ई साल गुज़री वञण बावजूदि K4 मनसूबो मुकमल नाहे थियो। के इलेक्ट्रिक अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। के इलेक्ट्रिक जी CEO ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। के इलेक्ट्रिक क़िबलो दुरुस्त करे ॿी सूरत में शहर मां निकिरी वञनि। हेस्को ऐं सेप्को वारा बि बदमाश आहिनि। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इतिहाद काउंसिल जी मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि 13 रुकनी फुल कोर्ट बेंच ॿुधणी करे रही आहे। चीफ जस्टिस चयो त असां PTI जी मख़सूस सीटुनि जी लिस्ट घुरी हुई, उहा नाहे मिली। वकील जवाबु ॾिनो त सॼो रिकॉर्ड जमा कराए छॾियो आहे। केस बाबति हतमी पेपर बुक जमा कराए छॾियो आहे। चीफ जस्टिस रिमार्क ॾिना त हिकु शख़्स जेकॾहिं शादी करणु चाहे थो त छोकिरी जो बि राज़पो ज़रूरी हूंदो आहे। जंहिं पार्टी तां चूंड विढ़ी आहे त उन पार्टी सां लाॻापे जी सर्टिफिकेट ज़रूर हूंदी आहे। ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी न्यूयॉर्क में चीनी हम मनसब QIजियान सां मुलाक़ात। पाक चीन लाॻापनि ऐं सिक्योरिटी मामलनि ते ख़्यालनि जी ॾिवट। घरू वज़ीर चीनी वज़ीर खे दासू वाक़े ते थियल आगभराई खां बि आगाह कयो। चीनी वज़ीर जो चवणु आहे त चीन पाकिस्तानी कानून लागू कंदड़ इदारनि जी सघ वधाइण लाइ सहकार कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में दोस्ती फ़ौलाद खां वधीक मज़बूत आहे।